नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा आहियूं त घोटकी शहर जो रहासी कार डेंटर मिस्त्री परवेज़ अहमद मुग़ल जी 8 सालनि जी मासूम नींगरी इशफाक़ खे दिल में सोराख़ थी पियो, जंहिंजी हालत इंतहाई ख़राब है, जंहिंखे सिविल अस्पताल घोटकी में दाख़िल कयो वियो, जितां खेसि NICVD ॾांहुं मुंतक़िल कयो वियो, जिते खेसि कराची अस्पताल लाइ रेफर कयो वियो। इंतहाई ग़रीब मिस्कीन पैसा न हुजण करे हू पंहिंजी मासूम न्याणी खे कराची अस्पताल मां खणाए घोटकी अस्पताल पहुतो है। इन चयो त असां वटि घर में अटो कोन्हे त नंढड़ी जो इलाज किथां करायूं। असांजी निमाणी गुज़ारिश आहे त माली मदद कई वञे। हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी जे MNA MPA तोड़े घोटकी जी सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवान तमाम सरहदी वारनि खे अपील कई त मुंहिंजी मासूम न्याणी खे पंहिंजे औलाद जे सदके बचायो वञे, मुंहिंजी माली सहायता कई वञे ऐं मुंहिंजी नंढड़ी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, जी मुंहिंजी मासूम न्याणी जी ज़िंदगी बची सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।